श्री झूलेलाल सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत है। दोस्तों फ्री 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 गौ माता ला करे पानी टंकी बिल्कुल फ्री ऐं पक्षियुनि ला करे परिंदा बिल्कुल फ्री। जी हाँ दोस्तों, तव्हां ॾिसो पिया हींअर बिल्कुल भीषण गर्मी लगी पई है ऐं इहे थींदा आहिनि बेज़ुबान जानवर, छोकी ॿुधाए कान सघंदा आहिनि कि असांखे प्यास लगी है, असांखे उञ लगी है। ही रुगो वीचारा रोडनि ते गलियुनि में मोहल्लनि में पानी तलाश कंदा आहिनि, चाहे गऊ माता हुजे या नंढा नंढा पक्षी थींदा आहिनि उहे वणनि ते तलाश कंदा आहिनि, पोइ पटनि ताईं हेठि इन्हनि सभिनि लाइ करे भाई राजन सरदार जी द्वारा निशुल्क गऊ माता लाइ करे टंकियूं वितरित ऐं पक्षियुनि लाइ करे परिंदा बिल्कुलु फ्री पिया मिलनि। असां अॼु राजन सरदार जी खां ॻाल्हायोसीं ऐं कुझु विशेष जानकारियूं वठणु चाहियूंसीं कि आख़िर इहो पुनीत कार्य कॾहिं खां हले पियो ऐं कंहिंखे बि टंकी खपे या परिंदा खपनि उहे बिल्कुलु फ्री त तव्हां खां किथे थो मिली सघे। त दोस्तों अचो ॾिसो अॻियां जो राजन सरदार भाई सां गॾु हिकु मुलाक़ात जो वीडियो। प्रेरणा तव्हांखे किथां मिली दादा? ॾिसो छा आहे, मां शुरूआत रामनिवास बाग जी फुटपाथ तां कई पंहिंजे जीवन जी। उन हिसाब सां मां जेॾी महिल उते नंढा नंढा जानवर हूंदा हुआ उनखे त ॾिसंदासीं कि प्यासा रहनि पिया त लॻियो पाण खे कि पाण खे वणनि जी बि सेवा करणी आहे, वण लॻाइणा आहिनि और जीव जंतु जी सेवा करणी आहिनि। इन करे त सोचियोसीं कयूं त हिन खे कयूं पिया। तो दादा लगभग केतिरे वर्षनि खां तव्हां इहा सेवा करो पिया? लॻभॻि 26 साल थी विया न। 26 साल कई तव्हां टंकी सेवा ऐं परिंदा बेंचूं अनुमान केतिरा हज़ार या लख तव्हां विराए चुका हूंदा? ई त ध्यान में बि कोन हूंदा, लेकिन हर सीजन में घटि 15-20 हज़ार परिंदा और लॻभॻि 3-3.5 टंकियूं वेंदियूं आहिनि। ये बिल्कुलु निशुल्क थींदियूं आहिनि? ये बिल्कुलु निशुल्क आहिनि। सभिनि ते लिखियो पियो आहे कि कंहिंखां असां रुपयो कोन वठंदासीं और इन खां छा सरकार खां छा पाण कंहिंखां बि रुपयो इन मां कोन वठंदा आहियूं। जेको यार मां पंहिंजी मम्मी जे नाले सां कयां पियो त इन करे यार असां पंहिंजे परिवार जा ई पैसा लॻाईंदा आहियूं। हिन में ॿियो केरु तव्हांजो भागीदार आहे, को पार्टनर वग़ैरह? कोई भागीदार कोन्हे, कोई पार्टनर कोन्हे। अमृत ग्रुप जेको आहे ई पंहिंजे घर जो आहे, ई मुंहिंजी मम्मी नालो आहे, इन करे मां मुंहिंजी मम्मी नाले सां ख़ुदि कंदो आहियां। इन मां कंहिंजी भागीदारी या कंहिंखां बि पाण पैसा कोन वठंदा आहियूं। इनखे मां इन करे संस्था ई कोन ठाहियो, मां रजिस्टर्ड बि कोन करायो कि मूंखे न को सरकारी न को गैर सरकारी कंहिं रूप में बि कंहिंजा पैसा न खपनि। जेको पाणे खां पुॼंदासीं पाण उहो ई कंदासीं। अच्छा दादा, जीअं तव्हां टंकी ऐं परिंदा तव्हां वितरित करो पिया, अञा बि कुझु तव्हांजे दिमाग़ में हले पियो आहे कि जेको तव्हां करणु चाहींदा हुजा कि इहा सेवा बि मुंहिंजी तरफ़ां हुजणी घुरिजे? ॾिसो मां ॿुधायां तव्हांखे, जीअं मां घटि में घटि वधीक न त 25 जेको आहे पका प्याऊ लॻाए चुको आहियां। पका प्याऊ जो मीन्स थींदो आहे जंहिंमें वाटर कूलर वग़ैरह सभु लॻंदा आहिनि, उहे सभु लॻाए करे पाण करे चुका आहियूं। उन हिसाब सां जीअं ई शमशान घाट आहे जलाना वारो, इन मां बि 2 हॉलनि में 4 AC बि लॻाए चुका आहियूं। बेंचूं लॻाईंदा आहियूं, जे मंदरु हुजे, पार्क हुजे या कोई अहिड़ी शमशान घाट हुजे, अहिड़ी कहिड़ी बि जॻह हुजे जिते माण्हुनि खे लॻे कि माण्हुनि जी सेवा थी सघे थी। नर सेवा, नारायण सेवा, पशु पंछी सेवा, पाणे त हर को माण्हू जेको आहे ज़बान सां घुरी सघे थो, न को पशु पंछी घुरी कोन था सघे। इन करे पशु पंछी ध्यानु ॾींदा आहियूं या पार्कनि ते बेंचूं लॻाईंदा आहियूं या अहिड़ी जॻहनि ते बेंच लॻाईंदा आहियूं, मंदर जे ॿाहिरि लॻाईंदा आहियूं ताकि सभिनि खे सुविधा मिले, सभिनि जो भलो थिए और माता रानी असांजे मथां बि कुझु मेहर करे, झूलण जी मेहर असांजे मथां बि हुजे कि असां बि अहिड़ा जीअं हलूं पिया तीअं ई हमेशह अहिड़ा ई हुजूं कि हमेशह चाक रहूं बसि परिवार। जीअं कि असां ॿुधो आहे कि टंकी तव्हां वितरण निशुल्क तव्हां ॾींदा आहियो ऐं घरुंदा जेका परिंदा जेका पाण चवंदा आहियूं, तो उन में तव्हां संकल्प ॾियारींदा आहियो कि हिन में जेको बि तव्हां जल इत्यादि तव्हां रेगुलर विझंदा? इनखे सभिनि खे पाण इहे ई चवंदा आहियूं कि भाई 11 सेक्टर मालवी नगर अचो, मालवी नगर 216 नंबर प्लाट आहे, मुंहिंजो ऑफिस आहे, इथे अचो, हितां खणी वञो और खणी करे उन मां ख़ुदि तव्हां उन मां जल भरो, जल कयो, सेवा पूरी कयो, तॾहिं मज़ो आहे। अगर पाण हितां खणी वञूं जेके पाण उहे कंहिंखे मोकिले बि सघूं था, अगर पाण मोकिले छॾंदासीं त हुनखे उन क़दुरु कोन थींदी, उहो उन सेवा कोन कंदो। ठीकु आहे, पई आहे, ख़राब थी वेंदी, और अगर कोई शइ ख़राब पई आहे, जीअं दवा आहे, पाण अगर पंहिंजी तबियत ख़राब आहे, पाण दवा वठूं पोइ त तबियत सही थींदी। हाँ पाने दवा वठी करे पंहिंजे खीसे में रखी लायूं या ॿियो किथे रखी लायूं तो पानी जी तबियत सही कोन थींदी।
त इन करे त जेको खणी वेंदो न पंहिंजे मन सां उनजी सेवाऊं कंदासीं तॾहिं उनजो फल मिलंदो। हाणे हर को दुनिया में माण्हू आहिनि के खणी कोई शेवा कंदो आहे के न कंदो आहे। जेको कंदो आहे झूलण उनजो भलो करे, जेको न कंदो आहे झूलण उनजो बि भलो करे। पाण कुझु कोन था चई सघूं कंहिंखे बि। जीअं कि दादा समाज जे अंदरि तव्हांजो नालो आहे राजन सरदार समाज सेवी, तव्हां वण पौधा रोपण ये सभिनि में तव्हांजी सेवा वेंदी आहे, यहाँ तक कि मंदिरनि इत्यादि में। पर जीअं कि पहिरीं बि मां तव्हांखां पुछो कि अञा बि तव्हांजे दिलि में कोई अहिड़ी कामना आहे जंहिंसां कि तव्हां समाज लाइ करे करणु चाहींदा हुजो? समाज जे लाइ जेसि ताईं पाण जी रहिया आहियूं, जेतिरा बि थींदो, जेको बि पुॼंदो पाण ज़रूरु कंदासीं, हमेशह कंदा आहियूं, हमेशह कंदासीं। न कोई अहिड़ो प्लानिंग हुजे कि भई इहो अञा मुंहिंजो बाक़ी आहे कि इहो मां समाज जी सेवा ॿी करणु चाहियां थो। जेको प्लानिंग ते छा कंदासीं, प्लानिंग करण वारा झूला साईं मथे उहो जेको कंदा, असां जेका असां जेतिरी ताक़त ॾींदा ओतिरा असां सभु मिली करे पूरे परिवार जा माण्हू उनजी सेवाऊं कंदासीं बसि। अच्छा, जीअं कि इहा टंकी निःशुल्क खपे त तव्हांजो मोबाइल नंबर ऐं हिकु दफ़ा एड्रेस कंप्लीट तव्हां ॿुधाईंदा? मोबाइल नंबर जेको आहे 9351411679 और एड्रेस 11216 मालवीय नगर जयपुर। धन्यवाद दादा।